अला रसूलिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कल्ला इज़ा दुक्कतिल अर्ज़ु दक्कन दक्का वजाअ रब्बुका वल मलकु सफ़्फ़न सफ़्फ़ा वजीअ यौमइज़िन बिजहन्नम यौमइज़िन यतज़क्करुल इंसान व अन्ना लहुज़ ज़िक्रा यक़ूलु या लैतनी क़द्दमतु लिहयाती फ़यौमइज़िन ला युअज़्ज़िबु अज़ाबहु अहद वला यूसिक़ु वसाक़हु अहद। हर किस्म की हमद वसना वडाई वाखान किबरियाई तकब्बुर सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन जी बाबरकत ज़ात के जुगाए जेको ज़मीनन आसमानन आई आसमान ज़मीन के इर्द गिर्द वसंदड़ रहंदड़ आबाद हर शई चाहे का चुरंदड़ हुजे या का अण चुरंदड़ हुजे सभिनी जो अकेलो ही मालिका खालिका राज़िका पालनहार आई परवरदिगारा हज़ारे लखे करोड़े दुरूद सलाम बरकतों आई रहमतों हुजन अल्लाह जे आखिरी नबी इमाम कायनात इमाम अंबिया इमामुल मुजाहिदीन रहमतुल लिल आलमीन अहमद मुज्तबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके अल्लाह रब्बुल आलमीन दीन हक़ ॾेई करे क़यामत ताईं अचण वारे इंसाननि जे लाइ पंहिंजो आखिरी नबी रसूल रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो। मुझा मुसलमान भाइरों, हकीकत ही या त ज़माने में अहिड़ो वक़्त गुज़रियो आहे जो इंसान जहिड़ी का शइ कान हुई। सूरह दहर जो शुरू जो आयतूं आहिनि। इंसान हो ही कोन, इंसान हुए ही कोन। हींअर ॾिसो ज़मीन इंसाननि मां भरी पई आहे। वरी हिकिड़ो ॾींहुं अचण वारो आहे जो का शइ कान बचंदी। क़ुरान पाक जो आयतूं सूरह रहमान मुख़्तलिफ़ जगह ते कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। का शइ कान बचंदी। वरी ॿियो जहान जंहिंखे पाण आख़िरत जो ॾींहुं क़यामत जो ॾींहुं करे यादि कंदा आहियूं। क़यामत जो ॾींहुं थींदो, हिसाब किताब जो ॾींहुं थींदो। मुंहिंजा भेरो क़यामत जो ॾींहुं जो अचण थियण अहिड़ी पक्की ॻाल्हि आहे जीअं तव्हां सां सभिनी जो ईमान आहे त अल्लाह रब्बुल आलमीन आहे। यकीन ॼाणो इन्हीअ खां ज़रे बराबरि फ़र्क़ु कोन्हे। अहिड़ी पक्की ॻाल्हि आहे त क़यामत जो ॾींहुं ईंदो। अॼु को मञे न मञे, को ख़ुशि रहे या रंज रहे, पर क़यामत जो ॾींहुं ईंदो। ऐं क़यामत जो ॾींहुं बदिले मिलण जो ॾींहुं आहे, हिसाब किताब जो ॾींहुं आहे। इन यौमल फ़स्ल कान मीक़ातुहुम अजमईन। फ़ैसिले जो ॾींहुं आहे, हिसाब किताब थींदो। हींअर जेका पाण ज़िंदगी गुज़ारियूं पिया न, ये ॾिसो जलसे जो मक़सदु कहिड़ो आहे। जीअं वॾे पननि ते लिखियल आहिनि इस्लाह उम्मत या इस्लाह आमाल। ऐं पंहिंजी हर माण्हू पंहिंजी पंहिंजी इस्लाह करे वठे, पंहिंजो पाण सुधारे वठे। हयातीअ ते को भरवसो कोन्हे मुंहिंजा भाइरो। नंढे वॾे ते कोन्हे, जवान सेहतमंद ते कोन्हे। मौत ओचितो ईंदी ख़बर कान्हे। घर में, सफ़र में, शहर में, रात जो या ॾींहं जो किथे ईंदी का ख़बर कोन्हे। तॾहिं अवां असांजे पालनहार परवरदिगार बहितरीन सम्झाणी ॾिनी आहे। ए ईमान वारो,
अल्लाह का डिजंदे डिजंदे जिंदगी जा ये चंद घड़ियों चंद साल गुजारियो वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून केडी मल तवा के मौत अचे न इल्ला व अंतुम मुस्लिमून तनी फर्मा बरदारी में हुजो जेडी मल मौत अचे वला तमूतुन मौत न अचे पर इल्ला व अंतुम मुस्लिमून तनी फर्मा बरदारी में हुजो और सिंधी सौली बोली में चवा त इंसानियत में हुजो मानते में हुजो अल्लाह जा फरमान बरदार हुजो इए न थे मौत अचे छडींदी कान घड़ी भी कान छडींदी ये कुरान पाक की सूरह 28 पारो सूरह मुनाफिकून जी आखिरी आयत अल्लाह रब्बुल आमीन ज़ेर ज़बर माफ करे कुरान पाक जी आज जो तर्जुमो कुछ ही आता है मफहूम ही आता है इंसान जो करणो थई करे वठ सुभान सुभान न सोच जेको तोखे नेकी जो कम करणो है न तौहीद अख्तियार करनी है शिरक का तौबा कर बिदअत के छड़ सुन्नत ते अच बेनमाजी न थी 5 वक्त नमाज पढ़ हक हिलाल जी रोजी ओड़े पाड़े जा हक हिलाल खा गलती थी वने रब के रिझा माफी घुर इए नथे जो उहा घड़ी ओच दो आई याती अहदकुल मौत मता मौत अची वने केडी मलिंदी का खबर कनो मता मौत अची फयकूलु रब्बी ओ तू चवी ए मुजारब लौला अखरतनी इला अजलिन करीब फसद्दक वा सद्दक वा कुन मिन सालिहीन ए मुजारब हिन जका मौत अजल अची मथा बीठो है हिन के कुछ टार तो फसद्दक वा कुन मिन सालिहीन को सदको तो करे वठा को नेकी जो कम रोज हो नहीं मा सदको कुछ तो करे वठा रब ताला फरमाए बस तो के हयाती कान मिली उम्र तो के तरीका मिली ही सूरह फातिर में आ वल्लाहु अलम तक न सूरह फातिर में आ वहुम यस्तरिखून फीहा उते दाहू कुकू कंदा चंदा रब्बाना जहन्नम में विया पंजन कमन जे करे कुधन किनन कमन जे करे उते चंदा रब्बाना ए सांजा रब अखरिजना हिक चक्कर हिक दफा असा के जहन्नम बाहर कढ अल्लाह दुनिया में रब विसरियो पियो पंजी जवानी ते पंजी मदी ते पे हलियो हां होते पे चवे रब्बाना ए मुजारब अखरिजना हिक चक्कर में जहन्नम बाहर कढ बस हिक चक्कर छो मिसाल छो कड़िया दे करे रब्बाना अखरिजना नअमल सालिहा मुजारब मुके हां हिक चक्कर जहन्नम कढ हां अमल सालिह कंदी गाल पे हली अमल अमी इस्लाह अमल जो प्रोग्राम उसे छा चंदो अमल न अमल सब कन पिया यहूदी मजूसी काफर कन पिया नाले मुसलमान जा मुख्तलिफ सब कन पिया के किए पर रब ताला के अमल पसंद केड़ो आ जेको सालिह हुंदो उते चंदा रब्बाना ए संजा परवरदिगार जहन्नम मा एक चक्कर कट असी नअमल सालिहा हां भला सालिह कबल कंदासु गैर अल्लाह कुन्ना नअमल ओए कोन कंदासु जेके कंदा हासु जेके करे आया अगे कंदासु ओए कोन कंदासु हां सालिह अमल कंदासु रब ताला फरमाए तो छा रब ताला जी तरफ ऐलान थिंदो इतनी पा चो रब्बाना रब्बाना ऐसा जा रब असा के कुछ मोहलत दे कुछ डर दे हां चंगा मुर्द थी विंदा अल्लाह अल्लाह का कंदासु पर ई कंजी बुको निकी हक निकी इज्जत रे कुछ बुको न कर अवलम नु अमिरुकुम चामू तमा के तेरी उम्र कानूनी नहीं हुई अवलम नु अमिरुकुम मा यतज़क्कर फी मन तज़क्कर चामू तमा के तेरी उम्र कानूनी नहीं हुई 30 साल 40 साल 50 60 तुझे गोठ में मस्जिद कान हुई को जलसो दीनी प्रोग्राम कौन थियो कने तो के बुझाण वारो कौन बुझायो अकुल दिमाग तो के कौन हो अवलम वो अमीरुकुम मा यतज़क्कर फी मन तज़क्कर चा तो के भेजण वाला कौन आया तो के बुझाण वाला कौन आया मुशरिक पलीता मुशरिक की माफी कान थींदी तौहीद अख्तियार कर 5 वक्त नमाज पढ़ बीही पढ़ वेही पढ़ सुमी पढ़ इशारन सा पढ़ मजबूरी में बब्बा वक्त टेटे वक्त बेवसी ओहे पढ़ नमाज मुसलमान के सूरत में माफ कोने हियर बुधाया तो तही बुधो पिया सब बुधू पिया छा तो के बुधाण वाला कोन आया
जी सूरह मुल्क में आ अल्लाह से अमल की तौफीक करे रब्बुल आलमीन। हिकड़ा माण्हू हूंदा जेके नाकाम थी वेंदा, गिरफ़्तार थी वेंदा, मलाइकुनि खे गिरफ़्तार कयो जहन्नम में वठियो पिया वेंदा। अल्लाह रहम करे, रब बचाए, छा हाल हूंदो उते। मलाइकुनि खे वठियो पिया वेंदा, हिननि जी दुआऊं हूंदियूं जेके ॾोहारी मुजरिम पकड़े पिया वञनि, सिपाही मलाइक जहन्नम ॾे, हिननि जी दुआऊं हूंदियूं। ऐसां जा रब, ऐसां जा रब। मलाइक उन्हनि खां पुछंदा जेके ख़ाज़नतु हा, जेके जहन्नम जा पंहिंजी सिंधी सवली ॿोली में जे पाण दरबान चवंदा आहियूं, दरवाज़े ते बीठल कोन हूंदा आहिनि के दरवाज़े खोलण वारा। अल्लाह सी माफ़ करे, मुंहिंजी कमी पेशी रब माफ़ करे। जेके दरबान जहन्नम वारा हूंदा, हिकिड़ा गिरफ़्तार कयनि इन ॾोहारनि खे वञनि पिया जहन्नम में। उहे जहन्नम जा जेके दारोगा हूंदा, उन्हनि माण्हुनि खां पुछंदा जेके रियूं रबूं पिया कनि रब असांजा, हिकु चकर मोकल ॾे, हिकिड़ी चांद छॾे, हिकु चकर दुनिया में मोटा। हा अहिड़ा हासूं भागा थी वियासीं, कुझु कोन कयोसीं, हिकिड़ो मौक़ो ॾे। उहे मलाइक जहन्नम जा दारोगा उन्हनि खां पुछंदा, ॿियो ख़बर अलम यअतिकुम नज़ीर, तव्हांखे डेॼण वारा कोन आया छा? ही मक़सद कहिड़ो आहे? ही जेको पाण गॾु थिया आहिनि मक़सद कहिड़ो आहे? अलम यअतिकुम नज़ीर, तव्हांखे ॿुधाइण वारा कोन आया? तव्हांखे डेॼण वारा कोन आया? चवंदा कालू, चवंदा हा भला हा। कालू भला कद जाअना नज़ीर, चवंदा यार आया वाक़ई हा, ॾाढो ॿुधायो हो। कंहिं कहिड़े मौज़ू ते, कंहिं कहिड़े मौज़ू ते ॾाढो ॿुधायो हो। ॿुधोसीं, अकुल हो, ताक़त हुई, सिहत हुई, पर असां फ़क़ज़बना वक़ुलना मा नज़ल मिन शै, असां जी ॿुधी अणॿुधी करे छॾी। अल्लाह रहम करे, किथे पाण ई न करे, किथे उहो दाऊं कुकड़ करण वारो चवंदा असां हुनजी ॿुधी अणॿुधी करे छॾी। ॿुधायो हूं, सम्झायो हूं, ख़ूब ॿुधोसीं, पंहिंजी सिंधी सवली ॿोली में या कंहिं बि ॿोली में ॿुधोसीं, सम्झोसीं। असां चयो फ़क़ज़बना वक़ुलना मा नज़ल मिन शै, का ॻाल्हि ई कोन्हे। मुल्ला आहिनि, कंहिंखे चवंदा आहिनि मुल्ला आहिनि, वांदा मिड़ी मानी जो कुझु बि कोन्हे। असां चयो का ॻाल्हि कोन्हे, मिड़ी ॻाल्हियूं आहिनि। पोइ पाण ई चवंदा फ़अतरफ़ू बिज़ंबिहिम, काश जेको ॿुधो होसूं न, मथे जे वारनि खां वठी अखियुनि खां कननि खां ग़लति न ॾिसूं हा, ग़लति न ॿुधूं हा, ग़लति न ॻाल्हायूं हा, ग़लति न लिखूं हा, ग़लति न तोरियूं हा, ग़लति जॻह ते न वञूं हा, पंहिंजी सिहत ग़लति में इस्तेमालु न करियूं हा, हराम खोरी न करियूं हा। फ़ाइदो रब ते रोईंदा, फ़ाइदो कोन थींदो। ये कुरान पाक जो शुरू में आयतूं पढ़ियूं, उन्हीं में क़यामत जो ॾींहुं ईंदो, ज़मीन बराबरि कई वेंदी। हिते प्रोग्राम थियो आहे न, प्रोग्राम ॻाल्हि पिया कयूं हिकिड़ी प्रोग्राम करण जो प्रोग्राम कयो अथऊं, पहिरीं ज़मीन खे बराबरि कयो अथऊं। क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला ज़मीन खे बराबरि कंदो। छा चवंदा आहिनि, जबल शबर का ॻाल्हि कोन हूंदी। मूंखे टे मुख़्तसिर मिलियो आहे, बसि ॻाल्हि पंहिंजी पूरी थो कयां। ही जबल ख़तमु, सिज चंद तारा ख़तमु, हेठायूं मथायूं ख़तमु। कल्ला इज़ा दुक्कतिल अर्ज़ु दक्कन दक्का, ज़मीन बिल्कुलु बराबरि थींदी। वजाअ रब्बुक, तुंहिंजो रब ईंदो। सोचण सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। वजाअ रब्बुक, तुंहिंजो रब ईंदो। वल मलकु सफ़न सफ़ा, ऐं मलाइक बि सिफ़ूं सिफ़ूं थी करे लहण शुरू कंदा। रब ताला भी इंदो, मलाइक भी लहंदा। वजी यौमइज़िन बि जहन्नम, जहन्नम भी आंदो वेंदो, जहन्नम भी ईंदो। हीअं त का ख़बर कोन्हे न, हीअं त का ख़बर कोन्हे, मती या दिमाग़ में भौंक। हींअर त के मञे न मञे, कुल्हनि ते लिखण वारा लिखनि पिया 24 कलाक हर वक़्त मा यलफ़िज़ु मिन क़ौल इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। जेको लफ़्ज़ तूं ॻाल्हाई पियो न, अनिल यमीन व अनिल शिमाल क़ईद, हिकिड़ो तुंहिंजे साॼे कुल्हे ते, ॿियो तुंहिंजे खाॿे कुल्हे ते। जेको लफ़्ज़ जेॾी महिल तूं ॻाल्हाईंदो न, ही लिखनि ई पिया, उते हिसाब थींदा इन्हनि ॻाल्हियुनि जा। जेको कुझु करी पियो न, हिकिड़ो साॼे कुल्हे ते, ॿियो खाॿे कुल्हे ते। ही मानी कोन खाईंदा आहिनि केॾा हेॾा होॾा ॿियूं हाजतूं, ॿनी ॿार हिननि जा कोन्हे। मुंहिंजो धंधो ई इहो आहे, जेको लफ़्ज़ जेॾी महिल ॻाल्हाई न, लिखी थो छॾी। मुंहिंजो ओसिताईं लिखंदा, तुंहिंजो ओसिताईं लिखंदा, केसि ताईं वजात सकरतुल मौत बिल हक़। मौत आई, किताब ठप थी वियो, किताब क़यामत ॾींहुं खुलंदो, किताब ॾिनो वेंदुसि, खोले करे किताब ॾिनो वेंदुसि। चवंदुसि वठ
पढ़ इकरा पढ़ इकरा किताब कफा भी नसी कर यौम अलैका हसीबा किताब पढ़ तू पानी किताब पढ़ने तो तुझे नमाज़ रोजा सदका हया अखलाक अदब पानी पढ़ी समझी वेंदे ते कलर बिच में कर्जा यही का बचत पथई पाण पढ़ किताब पढ़नो पंदस किताब ऋषि करे उते दाहू निकरी वेंदस रब साईं तवा समझा ढक ढके दुनिया में सियाग थियूं रब जे दर तौबादारी कयूं किताब ऋषि करे चंदो या लईतनी कदम तुली हया जे चंदो ते चंदो छाछ माल हाज़ल किताब चंदो हिन किताब के छा थियो पंजो किताब पाण पढ़ंदो चंदो हिन किताब के छा थियो संदस किताब दस पंजो किताब पंजी कहानी दस चंदो हल बड़ो हिन किताब के छा थियो ला युगादिरु सगीरतु वला कबीरा हिन तो मुजी का गाल छडी कने ई चऊं पिया लिखण पिया अखियूं ॻाल्हाईंदियूं कन क़ुरान पाक आहे अखियूं ॻाल्हाईंदियूं कन ॻाल्हाईंदा पेर ॻाल्हाईंदा रान ॻाल्हाईंदी ज़मीन ॻाल्हाईंदी किताब ॾिसी करे चवंदो हिन किताब ते निकी नंढी छॾी आहे निकी का मुंहिंजी वॾी ॻाल्हि छॾी आहे ववजदू मा आमिलू हाज़िरा हर ॻाल्हि हिन में हाज़ुर लॻी पई आहे उते रब ताला ईंदो मलाइके सब कुछ ईंदो उते यौम ज़क्कर इंसान जमीन बराबर थी वही रब ताला भी आयो मलाइक भी आया जहन्नम भी आंदो वींदो ये सब ॾिसी करे छो त ॾिसंदो न हींअर त ॾिठी ॻाल्हि कोन्हे खई ॾिसंदो आहे का ख़बर कान्हे उते त ॾिसंदो न जे क़ुरान पाक में सूरह सजदा में शायद अल्लाहु अलम चंदो रब्बना ए असांजा मुंहिंजा रब अबसरना ॾिठुम रब्बना अबसरना ॾिठुम वसमिअना ॿुधुम फरजेना मूंखे दुनिया में मोटा ॾिठो अथम ॿुधो अथम ॾिसां पियो त वाक़ई हिते हालत ॿी लॻी पई आहे हिते उहो हाल कोन्हे जेको दुनिया वारी बरोचकी हलंदी पंहिंजी हलाईंदोसि न उहो कोन्हे ॾिठो अथम ॿुधो अथम मूंखे दुनिया में मोटा कुझु करे अचां उते जेॾी महिल रब ताला बि ॾिसंदो मलाइक बि ॾिसंदो जहन्नम बि ॾिसंदो क़ुरान पाक जो आयतों ते यौम यतज़क्कर इंसान इंसान उते सुधरण जो पंहिंजी इस्लाह जो इरादो तो कंदो पर फ़ाइदो कुझु बि कोन थींदुसि यौम यतज़क्कर इंसान वन्ना लहु ज़िक्रा इरादो कंदो इस्लाह करियां कुछ सुधरां कुछ चंगो थियां रब के मुंह दिखाण जड़ो थियां पर फ़ाइदो कुछ भी कोन थींदुसि हा दाहू कूकू करे चंदो यकूल या लईतनी कदमत लि हयाती चंदो काश हिन हयाती ला मन हुन जान में चए काश हिन हयाती जे लाइ हुतां कुछ करे अचां मुझा भाइयों ते केर हमरा कोन थींदो को मददगार कोन थींदो क़ुरान पाक जो आयतूं आहिनि हिन दुनिया में आसरा आहिनि पीउ जो आसरो माउ जो आसरो भाइरनि जो आसरो दोस्तनि जो आसरो वडेरे जो आसरो बनी बारे जो आसरो ओधर सोधर जो आसरो पर क़यामत जेॾी कंहिंमें को आसरो कोन्हे जो क़ुरान पाक सूरह हज जो आयतूं आहिनि हम खीर पीआरण वारी पंहिंजे बचे खे विसारे छॾींदी आयतूं घणियूं आहिनि बस 2 मिंटनि में जेको मुंहिंजो टेमान में ॻाल्हि पूरी थो कयो खीर पीआरण वारी पंहिंजे बचे खे विसारे छॾींदी मुझा भैरो मुझे ज़हन में हिन दुनिया में कुर्ब मोहब्बतूं आहिनि पर वॾे मां घणे मां घणो कुर्ब जेका माउ जीजल कंदी आहे न हिन दुनिया में पूरी दुनिया में माउ पंहिंजे बचे सां कंदी आहे ऐं बच्चो बि उहो जेको थंज पिया का खीर पीअण वारो फरमाई सूरह हज में खीर पीअण वारियूं पंहिंजनि बच्चनि खे विसारे छॾींदियूं सूरह अबस वतवल्ला में 5-6 माइटियूं आहिनि रिश्तेदारियूं आहिनि जेके हिक ॿिए दुनिया में पैसा लुटाइण ॾंडो कुहाड़ी पंहिंजे भाउ जे तरफ़ां पंहिंजी घरवारी तरफ़ां पंहिंजे पुटनि जे तरफ़ां इहे अल्लाह तबारक ताला ॿुधायो आहे यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीही भाउ खां पियो भॼंदो व उम्मीही पंहिंजी माउ खां व अबीही पंहिंजे पीउ खां व साहिबती पंहिंजी घरवारे खां व बनीही पंहिंजे पुटनि खां इहे वेझे मां वेझा अज़ीज़ आहिनि घर जा भाती आहिनि माउ पीउ पुट भाउ औलाद घरवारी इन्हनि खां पियो भॼंदो केरु कमु ईंदुसि दाहू चवंदो रब्बना ए मुंहिंजा परवरदिगार ग़लबत अलैना शिकवतुना ए मुंहिंजा रब निभागो थी वियुसि हिते न कुझु करे हा पंहिंजी इस्लाह करे हा केरु रोकियो आहे कहिड़ी रुकावट आहे कहिड़ी यार तकलीफ़ आहे हिते पंहिंजी मर्ज़ी हलाई उते ए मुंहिंजा रब निभागो थी वियुसि कम बख़त थी वियुसि
मुजारब रब्बना अखरिजना ए मुजारब हिक चक्कर दुनिया में मोटा हिक चक्कर दुनिया में मोटा फ़इन औदुना फ़इना ज़ालिमून मुजारब जे करी वरीब के दुनिया में मोटा वरीब जे सादा कम करया न ता समझो पिया न नमाज छड्या शिरक कया बिदत या हिलाल हराम पंहिंजी इज्जत लज ही हू अखियूं कन हथ पैर जीअं ढंग बेढंगो थी मुजारब फ़इन औदुना फ़इना ज़ालिमून मुजारब जे करी सादा कम वरी करया न पो तुंहिंजो ॾोहारी आहियो रब ताला फरमाईंदो काल लक्ष्मी जहन्नम में ख्वार वञी थी धूड़ मुंह में थी कुरान पाक जो आयत था काल लक्ष्मी ख्वार वञी जहन्नम में थी वला तू कल्लिमून तू ॻाल्हाइण जे लाइक़ कोन आहीं एॾियूं सम्झाणियूं एॾा प्रोग्राम एॾियूं मुंहिंजा भाइरो अलाह से तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾे तौहीद अख़्तियार कयूं राति ॾींहुं 24 कलाक हर वक़्तु जैसे सिसी में साह हुआ हर हाल में जहिड़ो ताक़त जिस्म में आहे 5 वक़्त निमाज़ पढ़ूं हक़ हिलाल जी रोज़ी खाऊं कंहिंजो हक़ न खाऊं कंहिं ते ज़ुल्म ज़्यादती न करियूं का ग़लती कोताही थी वञे रब जे दर अलाह साईं खां माफ़ी घुरूं अलाह से तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ बख़्शे व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।